नाज़रीन, सदर आसिफ ज़रदारी जो चवणु आहे त 9 मई खे पाकिस्तान जे कारे ॾींहं तौरु यादि रखियो वेंदो। अहम ख़बर आहे, आवाज़ शेयर कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त मछियल माण्हुनि सरकारी इमारतुनि ऐं फ़ौजी अॾावतुनि खे नुक़सानु पहुचायो आहे। 9 मई वाक़िअनि सबबि मुल्क जो तासुर ख़राब तरह मुतासिर थियो। हमला रियासती रिट, क़ानून जी हुक्मरानी ऐं इदारनि खे कमज़ोर करण जी कोशिश हुई। पुरअमन मुज़ाहिरा ऐं तामीरी तनक़ीद जमहूरियत जो रूह आहे। इहो चवणु आहे सदर आसिफ अली ज़रदारी जो। हिकु भेरो ॿीहर आवाज़ सां ख़बर शेयर कंदासीं। इस्लामाबाद खां 9 मई खे पाकिस्तान जे कारे ॾींहं तौरु यादि रखियो वेंदो। मछियल माण्हुनि सरकारी इमारतुनि ऐं फ़ौजी अॾावतुनि खे नुक़सानु पहुचायो आहे। इहो चवणु आहे सदर आसिफ अली ज़रदारी जो। बिल्कुलु नाज़रीन, सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त 9 मई वाक़िअनि सबबि मुल्क जो तासुर ख़राब तरह मुतासिर थियो। हमला रियासती रिट, क़ानून जी हुक्मरानी ऐं इदारनि खे कमज़ोर करण जी कोशिश हुई।